उस्ताद वॾा मोहतरम हूंदा आहिनि छो त वालिदेन खां पोइ ॿारनि जी तरबियत इन्हनि जे हथां थींदी आहे। स्कूल न रुगो तालीम हासिल करण पर इख़लाक़ियात जी सिख्या जो बि मर्कज़ हूंदा आहिनि, पर बदकिस्मतीअ सां दर्सगाहूं इख़लाक़ियात ते हिकु वॾो दाग़ बणिजी वियो आहिनि। दर्सगाहुनि में फहश पार्टियुनि खां वेंदे वॾे पैमाने ते मंशियात वाहपे जा स्कैंडल साम्हूं अचण बाद गुलशन अदीज जे स्कूल में केतिरनि ई टीचर्स सां गैर इख़लाक़ी हरकतूं करण वारे वीडियो स्कैंडल तालीम पढ़ाईंदड़ शागिर्दनि, पंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदड़ वालिदेन, पंहिंजुनि न्याणियुनि खे टीचर तौरु स्कूल मोकिलींदड़ वालिदेन समेत हर आम माण्हूअ खे छिरकाए छॾियो आहे। गिरफ़्तार कयल वहशी सिफ़त जवाबदार निजी स्कूल्स माफ़िया ऐं हुकूमत जी नाअहली जो हिकु चहिरो आहे जेको मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वाइको थींदो रहे थो। तालीम खाते जी इख़्तियारियुनि चयो हो त इहो स्कूल अण रजिस्टर्ड हो। इहो सवालिया निशान आहे त अण रजिस्टर्ड स्कूल हिन मुल्क में एॾी आज़ादीअ सां कीअं कमु करे रहिया आहिनि। ॾोह न रुगो हाणोकियुनि पर अॻूणनि दौरनि जे सभिनी तालीम वारनि अमलदारनि जो आहे जिन जे हूंदे हिन क़िस्म जा स्कूल क़ाइमु थिया ऐं उन्हनि में अहिड़ा वाक़िआ पेश आया। दर्सगाहुनि में शागिर्दनि सां हिरासमेंट जा केतिरा ई वाक़िआ पेश आया। केतिरियुनि जूं इज़तूं लुटिजी चुकियूं पर निजी गैर क़ानूनी स्कूल्स माफ़ियाज़ खे को लगाम नाहे अची सघियो। छा इहो न पिए थी सघियो त अहिड़नि गैर क़ानूनी स्कूलनि जी निगरानी थिए हा? छा इहो मुमकिन न हो त इहो स्कूल अॻु ई बंदि कयो वञे हा? छा इन्हनि स्कूलनि में टीचर्स सां रवैयो दुरुस्त रखियो पियो वञे? इन जो पतो केरु लॻाईंदो? स्कूलनि जा दौरा करण लाइ मुक़ररु टीमूं छा रुगो फोटो सेशन कराइण लाइ हूंदियूं आहिनि? स्कूल बंदि थियण खां पोइ जिन शागिर्दनि जा पैसा ज़ाया थिया आहिनि उन्हनि जी तालीम मुतासिर थी आहे, संदनि ज़िंदगीअ ते ख़राब असर पियो आहे, इन जो अज़ालो केरु कंदो? ही उहे सवाल आहिनि जिन जो जवाबदेह सिंध हुकूमत ऐं तालीम खातो आहे। अवा रतो देरो वासी उस्ताद जूं तालीम लाइ ख़िदमतूं त ज़रूरु ॾिठियूं हूंदियूं। सिंध जा अहिड़ा उस्ताद मिसाली किरदार आहिनि ऐं साबित करे रहिया आहिनि त सिंध में शऊर जी का बि खोट न आहे। ॿिए पासे निजी अण रजिस्टर्ड स्कूल आहिनि जिन जो चहिरो अवां ॾिसी चुका आहियो। तालीम खाते स्कूल सील करण जो हुकुम ॾिनो जंहिं बाद स्कूल खे सील कयो वियो आहे, पर अहिड़ा केतिरा ई अण रजिस्टर्ड थियल स्कूल आहिनि जिन ते तालीम खाते जी इख़्तियारियुनि जी का बि नज़रसानी न आहे। छा प्राइवेट ऐं अण रजिस्टर्ड स्कूल इंतिज़ामिया जूं बदमाशियूं जीअं जो तीअं जारी रहंदियूं या अहिड़नि बदमाशनि जो पतो लॻाए हिननि जी रस्ता रोक कई वेंदी? हिन वक़्त त हिक स्कूल जे ख़िलाफ़ जांच हली रही आहे ऐं माण्हुनि जा मुतालबा आहिनि त अहिड़नि समूरनि स्कूलनि जो पतो लॻाए कार्रवाई कई वञे। ॾिसणो पवंदो त इन्हनि कार्रवाइनि जो दाइरो केसिताईं वधायो वञे थो।